भिक्षा एक्सीएन हैस्को मटियारी असद आमिर पीरजादो जी सख्त हिदायतुनि ते भिक्षा में बिजली जे चोरनि ऐं बक़ाइदारनि ख़िलाफ़ ऑपरेशन। एसडीओ हैस्को भिक्षा अल्ह ॾिनो चांडियो पंहिंजे अमले ऐं पुलिस सां गॾु भिक्षा शहर में बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन। इन सिलसिले में एसडीओ हैस्को भिक्षा शहर के मुख़्तलिफ़ पाड़नि मोहल्लनि जिनमें बुघिया मोहल्ला, लतीफ़ कॉलोनी, शेख मोहल्ला, पीर मोहल्ला, शाही बाज़ार, हुनरमंद कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में कार्रवाई कंदे बिजली चोरी के ऑपरेशन दौरान 100 खां वधीक लगल गैर कानूनी कुंडा ऐं उन्हनि जूं तारूं लाहींदे बिजली चोरी में मुलविज़ हिकु हिस्को अमलदार समेत 15 बिजली चोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जा लेटर भिक्षा पुलिस के लिखी मोकिले छॾिया। जॾहिं त एक्सीएन हैस्को मटियारी असद आमिर पीरजादो जी हिदायत ते एसडीओ हैस्को भिक्षा एसडीओ चांडियो भिक्षा थाणे ते बिजली चोरी में मुलविज़ जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ लेटर जारी करे छॾिया आहिनि। ॿिए तरफ़ एक्सीएन हैस्को मटियारी असद आमिर पीरजादो एसडीओ हैस्को भिक्षा के लेटर जारी कंदे LS भिक्षा 2 मोहरम अली ख़ास के लिए ट्रांसफार्मरन में हेराफेरी बिजली जो मिलंदड़ बकायन जूं रक़मूं हड़प करण ते खेस फौरी रिमूव जो लेटर जारी करे छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।